कौम उहा है जेका हर मोड़ ते पंहिंजी जान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे लाइ कुर्बान करण वारी आहे। सिंधी कौम उहा है जेका पंहिंजे पाड़े वारनि सां प्यार कंदी आहे। सिंधी कौम उहा है जेका पंहिंजे तहज़ीब जी हिफ़ाज़त कंदी आहे। हे दस्तार हुज़ूर जी सुन्नत ज़रूर आहे, लेकिन असां सिंधी कौम जी सकाफ़त बि आहे। हीअ दस्तार असां मर्दनि जे मथे ते ठहंदी आहे, असांजे न्याणियुनि ते जे मथे ते रओ ठहंदो आहे जेको मुंहिंजे आका जे बचड़न जी सुन्नत। सुभान अल्लाह। ऐं पंहिंजे न्याणियुनि खे रस्तनि ते पर पंहिंजे न्याणियुनि खे कीअं चवां पंहिंजे न्याणियुनि खे त नचाईंदी कोन था न। सच चए यार रुसे त रुसण दे सजण साईं जो दीवानो आहे। सच चवंदुसि फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे परवाह नाहे। इहे वॾा माण्हू जेके टीवियुनि जा चैनल हलाए ऐं तव्हां असांजे न्याणियुनि खे नचाईंदा, उन्हनि खे चओ न त तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे बि वठी अचे फटको पाराए नचायो न। ॾिसो त कीअं था तव्हांखे गोली हणनि, तव्हांखे उहे गोली हणनि ऐं तो असां जूं न्याणियूं ग़रीबनि जूं न्याणियूं रोडनि ते नचाइण वारा अल्लाह जे अज़ाब खां डिॼो। ख़ुदा जे वास्ते सिंधी क़ौम खे जे ज़्यादा कुझु नथा ॾेई सघो त कम अज़ कम सिंधी क़ौम सां ज़ुल्म न कयो। बेशक सिंधी अजरक किथों जी सुन्नत आहे, तो इहो त अजरक पातो पर हक़ीक़त ते वञ काली कमली वाला आका मुंहिंजे हुज़ूर जे कुल्हनि ते अच्छी चादर बि हूंदी हुई, मुंहिंजे हुज़ूर जे कुल्हनि ते रंगा रंगी चादर भी होंदी ही उहा इहो सिंधी अजरक जेको रंगा रंगी आ। याद रखी छॾ मुझे कमली वारे आका महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मुझे मदीने जे मीर मदीने तय्यब मां इन सोहणी सिंधड़ीअ दे निहारे मुझे आका बिन शहरन जे मुतालिक फरमायो। हिकड़ो यमन दे निहारे मुझे मदीने जे मीर फरमायो त यमन मां मुस्तफा के अल्लाह जे इश्क जी खुशबू अची रही आ। ॿियो सोहणी सिंध दे मुझे मदीने जे ताजदार निहारे फरमायो त मां मुस्तफा के मां दीन जी इस्लाम जी खुशबू अची रही आ। याद रखी छॾ हीअ धरती वलियन जी आ, हीअ धरती वक्त जे खौसन जी आ, हीअ धरती औलिया अल्लाह जी आ, हीअ धरती शोतन जी नाहे, हीअ धरती गद्दारन जी नाहे। इन धरतीअ ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे सरबुलंदीअ लाइ कम कर। हा बेशक सिंधी अजरक सां प्यार आ, बेशक सिंधी टोपीअ सां प्यार आ, बेशक बोज़की जे पटके सां प्यार आ, पर इहो मर्दन जे मथे ते ठहे थो, औरतुन जे मथे ते नथो ठहे। वॾड़ी उम्र वारा वेठा हो, खुदा जे वास्ते जवाब ॾियो छा हीअ सिंध जी सकाफ़त नाहे? अगर को शख्स कंहिं ॻोठ खां मथे उघाड़ो कंहिं जानवर ते चढ़ी घुम वेंदो हो, उनखे हकल कंदा हुया, उहो जानवर तो लही हेठि हलंदो हुयो त फलाणे ॻोठ जे भर मां मथे उघाड़ो वञणु मुनासिब कोन्हे। इहा हक़ीक़त कोन्हे का? ऐं मुंहिंजा मुस्लमान भाइरो अचो त पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां सच्चाई जो सबूत ॾींदे सिंधी क़ौम जी हक़ीक़ी नुमाइंदगी कयूं। अजरक सां प्यार कर। सिंधी टोपीअ ते अजरक ॿुधायो मई सिंधी टोपी बि निहार न, दुनिया जी सकाफ़त आहे। सिंधी टोपीअ में मिस मुसल्लो ऐं मेहराब ठहियल आहे। सिंधी टोपीअ ते निहार। इन सिंधी टोपीअ खे पाइण में इज्जत समझ, इन सिंधी टोपीअ खे पाइण में अज़मत समझ, छो त जॾहिं सिंधी टोपी तूं पाईंदे त तोखे सजदे ॾियण लाइ पोइते करण जी ज़रूरत कान पवंदी। दस्तार खे पोइते करणो पवंदो, ॿिए टोपीअ खे पोइते करणो पवंदो, पर ओ सिंधी तोखे अल्लाह उहा इज्जत बख़्शी आहे जो तुंहिंजे तहज़ीब ऐं सकाफ़त में उहा टोपी आहे जंहिंमें मेहराब ऐं मुसल्लो ठहियो। त इहो मेहराब ऐं मुसल्लो सिंधी क़ौम खे चवे थो त तूं दीनदार आहीं, तूं बेदीन नथो ठहीं, तूं दीन जे ख़िलाफ़ कम कंदे नथो ठहीं। मुंहिंजा दोस्तो अचो त उन्हनि जे लाइ बि दुआ घुरूं त मुंहिंजा अल्लाह से उन्हनि खे बि हादी तूं हिदायत अता फरमाए। ऐं उन्हनि जन जूं नियाणियूं अॼु रोडनि ते नचनि थियूं पियूं, सुभाणे टीवीअ ते तव्हां ॾिसंदो केॾी न ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। मर्द पटका लाहे छॾिया, औरतूं पटकजनि न, औरतूं पटका ॿधनि त मुंहिंजा दोस्त क़यामत जी निशानी आहे या न? जवाब इहा क़यामत जी निशानी आहे। मुझे अल्लाह मुझे मदीने जे ताजदार के फरो मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब पंहिंजे घर वारन के पर्दे जो हुकुम कर। मुझे मुस्तफा जे बचड़न के पर्दे जो हुकुम आहे। छा तुंहिंजा असांजो बचड़ा अञा उन खां वधीक पाक आहिनि छा? मुंहिंजा दोस्तो अचो त पंहिंजे बचड़न जी इज्जत कयूं। हा पंहिंजे न्याणियुनि जी इज्जत कयो, पंहिंजे न्याणियुनि खे प्यार ॾियो। मुझे मदीने जे साईं फरमायो त पुटन खां वधीक न्याणियुनि सां प्यार कयो।